एक जंगल में 2 शींह रहंदा हुआ। हिकिड़ो शींह जवान हो त ॿियो पोड़ो। ॿिन्ही में सुठी दोस्ती हुई। पोइ हिकु ॾींहुं ॿिन्ही में कुछ ग़लत फहमियूं पैदा थी वियूं, जंहिं जे वजह सां हू ॿई हिक ॿिए जा दुश्मन थी विया। हिकु ॾींहुं पोड़े शींह खे 25 खां 30 जंगली कुतनि घेरे वरितो ऐं शींह खे पटण ॾाढ़णु शुरू कयो। तॾहिं अचानक जवान शींह पंहिंजे कंहिं साथी शींह सां गॾु उते अची वियो ऐं हिन एॾो त ज़ोर सां गजगोड़ कई जो सभु कुता उतां भॼी विया ऐं पोइ उहो जवान शींह उतां हलियो वियो। ही सभु ॾिसी ॿिए शींह उन जवान शींह खां पुछियो, तव्हां त हिक ॿिए सां नथा ॻाल्हायो, पोइ तो उनखे बचायो छो? तॾहिं उन जवान शींह साथी शींह खे जवाबु चयो त पाण में नाराज़गी भले केॾी बि हुजे, पर असांजे समाज में बिरादरी में एॾी बि कमज़ोरी न हुजे जो कुता बि उन जो फ़ाइदो खणणु शुरू करणु।